नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक्त कंडियारो में खबर ॾींदा हलंदो। कंडियारो में मोटरवे पुलिस पारां IG मोटरवे पुलिस डॉक्टर कलीम इमाम, एडिशनल IG ज़ुबैर अहमद हाशमी, DIG डॉक्टर मुसविर आलम कोलाची ऐं सेक्टर कमांडर सजाद हुसैन भट्टी जे हिदायतुनि ते DSP बेट उणी कंडियारो राशिद अली शाह, टाल प्लाज़ा ऐं गाइडेंस सेंटर कंडियारो वटि इंस्पेक्टर अब्दुल रशीद सहतो ऐं ॿियनि ऑफिसरनि सां गॾु कोयड़े मुतलिक़ गाड़ी जे ड्राइवरनि खे आगाही ॾिनी। उन मौके ते गाॾियुनि जे ड्राइवरनि खे ॿुधायो त कोयड़े जी सूरत में गाॾी जो हेडलाइट्स ऐं हेज़र लाइट्स खुलियल रखंदा, सुबुह 6 बजे खां 10 बजे ताईं सफ़र करण खे तरजीह ॾींदा, बार बार लेन तब्दील न कंदा, अचानक ब्रेक लॻाइण खां पासो कंदा, साम्हूं वारी गाॾी खां ख़ातिर ख़्वाह फ़ासिलो रखंदा, ओवर स्पीड बिल्कुल न करणु घुर्जे, घणी कोयड़ी जी सूरत में सफ़र न कजे। उन खां अलावा कंहिं बि हादसे, इमरजेंसी या मदद जी सूरत में मोटरवे पुलिस जी हेल्पलाइन 130 ते बर वक्त कॉल करे इतला ॾियणु घुर्जे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।